घर वेठे घणा करियो सरतियूं संग समा घर वेठे घणा करियो सरतियूं सूरत जा साड़ जी साजे हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भलीकार। शागिर्द साथियो, साल जी आख़िरी रात आहे ऐं असांजो ही नओं प्रोग्राम। असां हिन साल में ही प्रोग्राम हफ्तेवार शुरू कयो होसीं इन ई नियत सां त असां शागिर्दनि खे शाह जी शाइरीअ खां शनासा करे सघूं। शागिर्द साथियो, शाह जो पैगाम आफ़ाक़ी पैगाम आहे, आलमगीर पैगाम आहे। शाह नित नित नओं आहे, छाकाणि जो हुन जेको वखर विहायो आहे सो पए पुराणो नाहे थियणो। सो शागिर्द साथियो, लतीफ़ सरकार खे पढ़ो, उनखे सम्झो, उहो असांजो फ़िक्री इमाम आहे। साल जी आख़िरी रात आहे ऐं उन हवाले सां असांजो ख़ासि पैगाम इहो त अॼु थोरो पुठिते निहारे गुज़िरियल साल खे ॾिसो त हुन साल अव्हांखे छा ॾिनो, छा वरितो। न रुॻो एतिरो, पर उहो बि त अव्हां हिन साल खे छा ॾिनो। मायूस न थियो जेकॾहिं अव्हां कुझु हासिलु कयो आहे त ॾाढो सुठो, जेकॾहिं न कयो आहे त मायूस न थियो। वक़्त जो पनो अॼु राति वराइजे थो। सुबुह जो हिकु नओं साल तव्हांखे भलीकार चवण वारो आहे। सो हाणे जेको साल तव्हांजी ज़िंदगीअ में अचण वारो आहे, तव्हां सोचो अॼु त तव्हां उन खे छा ॾींदो। उहो साल तव्हांखे 365 ॾींहं ॾींदो, पूरा के कमी पेशी न कंदो, पर तव्हां उन खे छा ॾींदो। रोज़ जो, हफ़्ते जो, महीने जो ऐं साल जो टाइम टेबल ठाहे रखो। कुझु टारगेट्स ठाहे रखो ऐं पंहिंजो पाण खे तब्दील करण जे लाइ पनो खणो। कुझु सुठियूं आदतूं, बचत जूं, टाइम टेबल जूं, अख़लाक़ जूं, किरदार जूं, महिनत जूं, उहे पंहिंजो पाण में आणण जे लाइ लिखो ऐं पोइ के अहिड़ियूं कमियूं पेशियूं जेके तव्हां पंहिंजे किरदार मां कढणु चाहियो, उहे बि लिखो ऐं पोइ टाइम फ्रेम ठाहियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते करे तव्हां उन्हनि खे कढण जी कोशिशि करियो। ऐं पोइ साल खां पोइ जॾहिं वरी 31 डिसंबर अचे त वरी उन पने ॾे निहार कजो ऐं पोइ इहा कथ कजो त तव्हां केतिरे क़दुरु पंहिंजे मक़सद में कामयाबु थिया। अहिड़ी रीति तव्हां पंहिंजे साल खे सजायो करे सघो था। शागिर्द साथियो, वक़्तु वारीअ मिसल उमिरि जे मुठियुनि मां वहंदो थो वञे, हुनखे असां रोके नथा सघूं। अचो त उनखे सजायो करियो, सोच सां, फ़िक्र सां ऐं अमल सां। हाणे अचो त अॼोके शाह जे उन बैत ॾे हलूं था जेको असां ख़ासि अव्हां जे लाइ चूंड कयो आहे। जियां कोड़ बकाठियूं 5 लखे पा मयो तहे मागा ॾेहाड़े ॾार चरे। लतीफ़ सरकार हिन बैत में
हिकिड़े उठ जी ॻाल्हि कई आहे ऐं चवे थो जितां कूड़ ॿ काठियूं 5 लखे पाउ मयो तह मागा ॾेहाड़े ॾार चरे। ज़ाहिरी माना इहा आहे त जितां कोड़ 2 काठियूं यानी जिते 2 काठियुनि जी क़ीमत आहे किरोड़ 5 लखे पाउ जिते काठ जो पाउ 5 लखनि में मिले थो। एॾियूं महांगियूं आहिनि उहे काठियूं उहे वण। मयो तह मागा ॾेहाड़े ॾार चरे। मयो उठ खे चवनि चए थो त मुंहिंजो उठ उन्हनि वणनि मां ॾेहाड़े ॾार थो चरे। ईअं ई जल पियो चरे ॾींहं में ॾारनि जा ॾार पियो चरे। हाणे इन बैत जी जेका हक़ीक़ी माना आहे जेको इन में पैगाम पिन्हा आहे सो इहो त वक़्तु तमामु घणो क़ीमती आहे। वक़्तु इहो वण आहे जंहिंजी काठी कोड़ में आहे किरोड़ में आहे। जितां कोड़ 2 काठियूं यानी वक़्तु इहो वण आहे जंहिंजूं 2 काठियूं किरोड़नि जूं आहिनि। लफ़्ज़ लतीफ़ किरोड़ इस्तेमालु कयो आहे पर दर हक़ीक़त चवे थो त इन जी का क़ीमत ई न आहे। 5 लखे पाउ जितां हिकिड़ो छोॾो पाउ में छोॾो ई मस पवंदो 5 लखे आहे। मयो तह मागा ॾेहाड़े ॾार चरे। ही अबोझ माण्हू ही बेसम्झ माण्हू जंहिंखे वक़्त जो क़दुरु न आहे त ॾेहाड़े पियो ॾार चरे। समूरो वक़्तु पियो विञाए सॼी ज़िंदगीअ पियो ज़ाया करे। लतीफ़ सरकार हिन बैत में वक़्त जी अहमियत बयानु करे थो त शागिर्द साथियो अव्हां बि मये मिसल न थियो माण्हू थियो ऐं पंहिंजे वक़्त जे लम्हे लम्हे खे सजायो करियो। ही तमामु महांगो आहे वरी मिलणो न आहे मोटी वरणो न आहे ऐं असांखे त इहा बि ख़बर न आहे त असां वटि वक़्तु आहे केतिरो। सो उन जे करे वक़्त खे अहमियत ॾियो। ॾेहाड़े ॾार न चरो। ज़ाया न करियो अजायनि कमनि में पंहिंजो पाण खे। ऐं अहम ॻाल्हि त ज़िंदगीअ जे जंहिं दौर में तव्हां हजी रहिया आहियो इहो ई तमामु अहम दौरु आहे। इहो ई पंहिंजो पाण खे तब्दील करण जो दौरु आहे। तो शागिर्द साथियो पंहिंजो पाण खे तब्दील करियो पंहिंजो पाण खे बदिलायो वक़्त खे सजायो करियो। यादि रखो त नओं साल सुभाणे खां शुरू थियण वारो आहे। उन जी आजियां करियो गौर फ़िक्र सां ध्यान सां ऐं बहितर अमलनि सां। शागिर्द साथियो हाणे हलूं था उन्हनि बैतनि ॾे जेके असांजे कुझु शागिर्दनि मोकिलिया आहे। अॼु आगड़िया आया साऊ के सुजान लाहींदा मोरियाण रुक करेंदा पधरो। अज आगड़िया आया सूधा सराणी प्यारे पानी तेगू कंदा तिखियूं। शागिर्द साथियो अवां बैत ॿुधा अव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि पंहिंजे आवाज़ में लतीफ़ सरकार जो को चूंड बैत असां ॾे हिन नंबर ते व्हाट्सएप करियो। असां उनखे पंहिंजे प्रोग्राम जी ज़ीनत बणाईंदासीं। इन ई दुआ सां मोकिलायूं था साॻिए ॾींहुं ऐं साॻिए वक़्त ताईं जे लाइ त शाल नओं साल तव्हांजे लाइ सुठियूं शयूं खणी अचे ऐं शाल तव्हां इन नए साल खे
पंहिंजे चङनि कमनि जे वसीले, हिकिड़े सुठे किरदार जे वसीले, महिनत जे वसीले सजायो करे सघूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। जिए लतीफ़।